वडोदरा में देर ऐं भॼाई जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ वापारियुनि पारां शटर बंदि हड़ताल की वई आहे। दुकानदारनि ऐं शहरनि कारोबार बंदि करे छॾियो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो पियो वञे। 27 सालनि जी नौरीन बीबी ऐं संदसि ॾेर ज़ाहिद हुसैन सियाल घर जी छित ते सुतल हुआ। ॿिन्ही ॼणनि खे फजर वियल जवाबदार कोहे क़त्ल करे छॾियो आहे। हिकु भेरो ॿीहर मां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। उॾेरोलाल में ॾेर ऐं भाॼाई जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ वापारियुनि पारां शटर बंदि हड़ताल कई वई आहे। दुकानदारनि ऐं शहरनि कारोबार बंदि करे छॾियो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो पियो वञे। इन हवाले से तफ़सीली मालूम कंदा सिकंदर साहूवाल खान जी। सिकंदर कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अॼु सुबुह जो सवेरे उॾेरोलाल स्टेशन जे सिविक सेंटर कॉलोनी में घर जे छित मथां सुतल ॾेर ऐं भाॼाई खे बेदर्दी सां क़त्ल करण ख़िलाफ़ वापारियुनि, सियासी समाजी धुरियुनि, पीपी अॻवाननि ऐं शहरनि पारां शटर बंदि हड़ताल करे जिस्कान चौक खां अलाहाबाद चौक ताईं एहतजाजी रैली कढी वई। अंजुमन ताजरान जे अॻवान प्रेमचंद जे अॻवान अदनान पहलम, पीपी अॻवान इज़त अली बिरहमानी, टाउन चेयरमैन कासिम अबड़ो ऐं ॿियनि जो चवणु आहे त उॾेरोलाल स्टेशन पुरअमन शहर आहे। तारीख़ में पहिरियों भेरो ॾुखियल वाक़िओ पेश आयो आहे, जंहिंजी जेतिरी मज़मत कजे घटि आहे। हिननि आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद, एसएसपी मटियारी खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर कातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी सिकंदर साहूवाल अपडेट करण जे लाइ।